ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 1/5/2026। सॼ मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठे मिठे ॿार तव्हां रावण जी मथे बाप जी ग्लानी कई आहे त भारत कौड़ी तुल्य ठहियो आहे। हाणे उनखे पहचाने करे यादि करो त धनवान थी वेंदा। तव्हां रावण जी मथे बाप जी ग्लानी कई आहे त भारत कौड़ी मिसल थी वियो आहे। हाणे उनखे पहचाने करे यादि करो त धनवान थी वेंदो। प्रश्न: सीरी जे चित्र में कहिड़ो वंडरफुल राज समायल आहे? उत्तर: अधु कलाक भक्ति जी डांस, अधु कलाक ज्ञान जी डांस। जॾहिं भक्ति जी डांस हूंदी आहे त ज्ञान जी डांस न, जॾहिं ज्ञान जी डांस हूंदी आहे त भक्ति जी न। अधु कलाक रावण जी प्रालब्ध हलंदी आहे, अधु कलाक तव्हां ॿार प्रालब्ध भोगंदा आहियो। ये गुह्य राज सीरी जे चित्र में समायल आहे। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। बाप भी सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में ॾाढनि जी भक्ति जी डांस, ॾाढी ई भक्ति जी डांस कई, ज्ञान जी डांस न। भक्ति जी डांस जॾहिं थींदी आहे त ज्ञान जी न, जॾहिं ज्ञान जी थींदी आहे त भक्ति जी न। श्री भक्ति जी डांस उतरती कला में लाहींदी आहे। सत्य त्रेता में भक्ति हूंदी न आहे। भक्ति शुरू थींदी आहे द्वापर सां। जॾहिं भक्ति शुरू थी त ज्ञान जी प्रालब्ध पूरी थी वेंदी आहे, पोइ उतरती कला थींदी आहे। कीअं उतरंदा आहिनि सो बाप वेही सम्झाईंदा आहिनि। मां कल्प अची करे ॿारनि खे चईंदो आहियां तव्हां ॿार असांजी ॾाढी ग्लानी कई आहे। जॾहिं भारत में न आदि सनातन देवी देवता धर्म जी ॾाढी ग्लानी थींदी आहे तॾहिं मां ईंदो आहे। ग्लानी कंहिंखे चइबो आहे उहो बि सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां विकारी नरकवासी भारत खे अची करे कल्प स्वर्गवासी ठाहींदो। तव्हां मुंहिंजी ग्लानी आसरी मथे करण जे कारण केतिरा कंगाल थी विया आहियो। राम राज्य हुयो, हाणे रावण राज्य आहे, जंहिंखे हार जीत ॾींहुं राति चइबो आहे। हाणे वीचार करो मां कॾहिं अचां। जंहिंखे राज्य ॾिनो उहो ई राज्य गवाए वेठा। हिसाब किताब त सॼो सम्झायो ई आहे न। मां अची करे वरसो ॾींदो आहे, पोइ रावण अची करे तव्हांखे श्राप ॾींदो आहे। भारत जो ख़ासि दुनिया जो आम बाबा सभु हिसाब किताब ॿुधाईंदा आहिनि। भारत जी महिमा जो बि कंहिंखे पतो न आहे। पहिरियों भारत ई हुयो, कॾहिं हुयो, कीअं हुयो, केरु राज्य कंदा हुया, कंहिंखे बि कुझु पतो न आहे, कुझु बि सम्झंदा न आहिनि। जो देवता हुया शिकिल मनुष्यनि जी हुई, सीरत देवताउनि जी हुई। हाणे सूरत बल मनुष्य आहे, सीरत आसुरनि जी आहे। जेके सम्झाईंदा आहिनि उहे सम्झंदा न आहिनि। श्री पारलौकिक बाप खे ई न ॼाणंदा आहिनि, ॿियो ई वेही उन्हनि जी ग्लानी कंदा आहिनि। बाप जी ग्लानी कंदे कंदे बिल्कुलु ई कौड़ी तुल्य ठही आहिनि, है न। बाप जी ग्लानी कंदे कंदे बिल्कुलु ई कौड़ी तुल्य ठही आहिनि। भारत जो डाउनफॉल थी वियो आहे। अहिड़ी हालति जॾहिं थींदी आहे बाप चईंदा आहिनि तॾहिं मां अची करे ईंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे समुख सम्झायो था। कल्ह पहिरियों बि ईअं सम्झायो हुयो। ये दैवी संप्रदाय स्थापना थिए थी, मनुष्य खां देवता ठहो था। मनुष्य खे पतो ई न आहे कि बाबा कॾहिं ईंदा आहिनि। सत्य त्रेता में तव्हां वॾी ख़ुशी में प्रालब्ध भोगंदा आहियो, पोइ द्वापर खां रावण जो श्राप पाईंदे पाईंदे बिल्कुलु ई ख़तमु थी वेंदा आहियो। जे देवता प्रालब्ध भोगते भोगते त्रेता जे अंत में ख़तमु थी वेंदा आहिनि न, पोइ रावण जी आसुरी प्रालब्ध शुरू थींदी आहे। भक्ति बि पहिरियों अव्यभिचारी थींदी आहे, पोइ व्यभिचारी थींदी आहे। सीढ़ी ठीकु ठहियलु आहे। हर हिकु चीज़ सतो प्रधान सतो रजो तमो ठहींदी आहे, खाद पवंदी वेंदी आहे। तव्हां ॿारनि खे सम्झायो त ॾाढो सुठी रीति आहे बाबा, परंतु धारणा कमु थींदी आहे। कोई में त सम्झाइण जी बिल्कुलु अक़ल ई न आहे। कोई सुठा अनुभवी आहिनि जंहिंखे धारणा सुठी थींदी आहे। नंबरवार त हूंदा ई आहिनि। स्टूडेंट हिकु समान न हूंदा आहिनि, कुझु न कुझु नंबर ज़रूरु रखंदा आहिनि। कोई खे बि सम्झाइणो त ॾाढो सहज आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, मां तव्हांजो बेहद जो बाप सृष्टि जो रचयिता आहियां। मूंखे यादि करण सां तव्हां बेहद जो वरसो मिलंदो, यादि सां खाद निकिरंदी। सिर्फ़ु इहो सम्झायो कि तव्हां भारतवासी सत्युग में सतो प्रधान हुयो,
पोइ कलयुग में तमो प्रधान ठहिया आहियूं। आत्मा में खाद पईंदी आहे, पवित्र थियण बग़ैर हुते कोई वञी न सघंदो आहे। नई दुनिया में आहे ई सतो प्रधान। कपिड़ो नयो त चईंदसि सतो प्रधान, पुराणो त तमो प्रधान। हाणे सभिनि जा कपिड़ा फटण लाइक़ु आहिनि। सभु जर्जरीभूत अवस्था खे पाइनि। सो विश्व जो मालिक हुयो जो उहे ई बिल्कुलु ग़रीब ठहिनि, पोइ उन्हनि जो ई साक्षात्कार साहूकार ठहिणो। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। भारत स्वर्ग हुयो, हाणे लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, इन लक्ष्मी नारायण जो। ॿिया सभु धर्म वारा त बाद में आया। बाप तव्हांखे रियल ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। गीता जो ॾिसो केतिरो मान आहे। पढ़ंदा बिल्कुलु ई नीच, पढ़ंदे बिल्कुलु ई नीच हेठि किरी पिया आहिनि। तॾहिं पुकारंदा आहिनि, हे पतित पावन अचो, असां भ्रष्टाचारी ठही विया आहियूं। सदगति त भॻवान ई ॾेई सघंदो आहे। बाक़ी शास्त्रनि में सभु भक्ति मार्ग आहे। तव्हांजी बुद्धि में वेठो आहे। असां बाबा सां ज्ञान सां देवता ठाहींदा आहियूं। सॼी दुनिया सां वैराग्य आहे न, सॼी दुनिया सां तव्हांखे वैराग्य आहे। सन्यासी भी भक्ति कंदे कंदे गंगा स्नान आदि कंदा आहिनि। भक्ति भी सतो प्रधान पोइ रजो तमो थींदी आहे। इहे बि ईअं ई आहे न। अधु कलाक ब्रह्मा जो ॾींहुं, अधु कलाक राति ॻायल आहे। ब्रह्मा सां गॾु ज़रूरु ब्राह्मणनि जो बि राति ऐं ॾींहुं ॻायल आहे। हाणे तव्हां ॾींहं में वेंदा आहियो, भक्ति जी राति पूरी थींदी आहे। भक्ति में त ॾाढो दुख आहे, उनखे राति चइबो आहे। अंधेरे में वीचारा धक्का खाईंदा रहंदा आहिनि भॻवान सां मिलण लाइ। भक्ति मार्ग में सदगति ॾियण वारो कोई हूंदो ई न आहे, है न। तव्हांजे सवाइ कोई बि यथार्थ रीति भॻवान खे न ॼाणंदो आहे। आत्मा भी बिंदी, परमात्मा भी बिंदी, ये ॻाल्हियूं कोई सम्झी न सघे। परमात्मा ई स्वयं अची करे ब्रह्मा तन सां सम्झाईंदा आहिनि। उन्हनि पोइ भागीरथ बैल जा रूप ॾेखारिया आहिनि। सभु बैल जी त ॻाल्हि न आहे। बाप सभु ॻाल्हियूं सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, परंतु कंहिंजी बुद्धि में पूरी रीति वेंदो न आहे। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि, ॿार मां त आत्माउनि जो बाबा आहियां। बाबा सम्झी आत्मा जो पिता आहे। तव्हां मूंखे यादि करो, वत्स खे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। पोइ बि चईंदा आहियो भुलिजी वेंदा आहियूं। वाह, अहिड़े साजन व बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। श्री पति खे अथवा ॿारनि खे कॾहिं बाप खे भुलिजंदी आहे छा? हिते तव्हां छो भुलिजी वेंदा आहियो? चईंदा बि आहियो बाबा तव्हां असांखे स्वर्ग जो मालिक था ठाहियो, पोइ बि भुलिजी वेंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि यादि न कंदा त अंदरि जो कट चढ़ियल आहे उहो कीअं निकिरंदी? मुख्य ॻाल्हि आहे ही यादि जी। पंहिंजो कोई धर्म सां ताल्लुक़ न आहे। स्कूल में त हिस्ट्री जोग्राफी सम्झाईंदा आहियो न, कोई त बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि। बाप पढ़ाईंदा आहिनि, इहो बुद्धि में वेंदो ई न आहे, है न। कंहिंखे त इहो बुद्धि में वेंदो ई न आहे कि बाप पढ़ाईंदा आहिनि, भुलिजी वेंदा आहिनि। बाबा चवंदा अच्छा, मतिलबु उहा बुद्धि में सम्झ में ई न ईंदो आहे। अच्छा, बाप ऐं वर्सी खे यादि करो, इहे बि भुलिजी वेंदा आहिनि। जंहिंजे लाइ अधु कल्प सां भक्ति कंदा आया आहियो, हुन बाबा खे यादि न कंदा आहियो। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे। हाणे असां इहे शरीर सॼे राजे में वेंदासीं। अंतिम जन्म आहे। सूक्ष्म वतन में उन्हनि जा फीचर्स त उहे ई ॾिसंदा आहियूं। वैकुंठ में बि ॾिसंदा आहिनि। ॼाणंदा आहियो इहे मम्मा बाबा ई लक्ष्मी नारायण ठहींदा। तव्हां जॾहिं सतयुग में रहंदा आहियो त सम्झंदा आहियो कि शरीर छॾे असांखे ॿियो वठिणो आहे। हुते उन्हनि खे इहो पतो न रहंदो आहे कि सतयुग खां पोइ त्रेता ईंदो, द्वापर ईंदो, असां उतरंदा ईंदा आहियूं। ज्ञान जी ॻाल्हियूं न रहंदियूं आहिनि, ज्ञान जी ॻाल्हि न रहंदी आहे, है न। हुते कोई सम्झ थोरी हूंदी आहे। पुनर्जन्म वठंदा रहंदा आहियूं। हुते आत्म अभिमानी रहंदा आहियूं।
पोइ आत्म अभिमानी खां देह अभिमानी ठही वेंदा आहिनि। इहे नॉलेज सिर्फ़ु तव्हां ब्राह्मणनि खे या ॿियो कंहिं वटि न आहे। और ये सम्झ बि कोटनि में कोई सम्झदो, सभु न सम्झी सघंदा। ये ज्ञान ज्ञानेश्वर जो ज्ञान जो सागर बाप आहे उहो ई ॿुधाईंदा आहिनि। ज़रूरु ब्रह्मा जा ॿार ब्राह्मणनि खे ई ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा जा ॿार आहिनि ब्राह्मण संप्रदाय। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां पुरुषार्थ करे संपूर्ण गुणवान ठहींदा आहियो। संपूर्ण निर्विकारी गृहस्थ व्यवहार में रहंदा आहियो। रहंदे बि तव्हां मूंखे यादि करो। कर्म त करिणो ई आहे। बुद्धि जो योग बाप सां गॾु लॻल रहे। कर्म भल कोई बि करो, बड़ाई जो कमु करो व राजाई जो करो, बड़ाई जो करो या राजाई जो। राजा जनक जो बि गायन आहे न, राजा ई कंदा रहो परंतु बुद्धि जो योग बाप सां गॾु लॻायो त वरसो मिली वेंदो। बाप चईंदा आहिनि मामेकम मनमना भव, मामेकम यादि करो। शिव बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु शिव चइण सां लिंग यादि अची वेंदो। ॿियो सभिनि जो शरीर जो नाम वठिबो आहे। पाठ शरीर सां वॼाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे आत्म अभिमानी ठाहिबो आहे जो अॼुकल्ह हलंदो आहे। हिन समय हाणे देह अभिमान में आहियो, हुते आत्म अभिमानी हूंदा यथा राजा रानी तथा प्रजा। हुते सभु आत्म अभिमानी हूंदा। आयु त सभिनि जी वॾी हूंदी आहे न, हिते सभिनि जी आयु कम आहे। त बाप सम्मुख वेही ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। हे आत्मा आयुष्य जी आत्मा ज्ञान वठंदी आहे। धारणा आत्मा में थींदी आहे। बाबा खे शरीर त आहे न, आत्मा में सॼो ज्ञान आहे। आत्मा बि स्टार आहे, बाबा बि स्टार आहे। उहो पुनर्जन्म न वठंदा आहिनि, आत्मा पुनर्जन्म वठंदी आहे। इन करे बाबा कमु ॾिनो आहे कि परमात्मा जी महिमा ऐं ॿारनि जी महिमा लिखी करे अचो। लिखी करे अचो। भई ॿिन्हिनि जी अलॻि अलॻि आहे। श्री कृष्ण जी अलॻि महिमा आहे, उहो साकार उहो निराकार। एतिरो गुणवान श्री कृष्ण खे कंहिं ठातो? ज़रूरु चईंदासीं न परमात्मा ठातई। हिन समय तव्हां ईश्वर संप्रदाय आहियो, तव्हांखे बाबा सिखलाइनि था। पुठियां पोइ प्रारब्ध भोगता आहियो। सत्युग में त कोई न सिखलाईंदा, न भक्ति मार्ग जी सामग्री ख़तमु थी वेंदी, न दुनिया सां वैराग्य बि खपे। अर्थात देह सहित देह जे सभु संबंध छॾे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणो आहे। असां अशरीरी आत्मा अर्थात नंगा आयासीं, नंगो ई वञणो। असां अशरीरी आत्मा निराकार आत्मा अशरीरी अर्थात नंगी आई हुई, नंगी ही वेंदी। ये पुरानी दुनिया खलास थी वञणो आहे। असां सभु नई दुनिया में वञण वारा आहियूं। बसि ये यादि जी महिनत कंदा रहो, हिन में ई फेल थी वेंदा आहिनि। यादि कंदा न आहिनि। जो बि सम्झण लाइ ईंदा आहिनि उन्हनि खे सम्झायो। शिव बाबा ब्रह्मा द्वारा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो, त यादि सां तव्हांजी खाद निकिरी वेंदी। तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा। विष्णुपुरी स्वर्गपुरी आहे। जो जेतिरो थी सघे बाप खे यादि करो। जंहिं बाप खे अॼुकल्ह बि यादि कयो, हाणे उहो सम्मुख आया आहिनि। चईंदा आहिनि मूंखे यादि करो। उन्हनि खे कोई ॼाणंदो न आहे, ख़ुदि ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। मां जो आहियां जीअं आहियां अहिड़ो कोई वीरलो ॼाणंदो आहे ऐं निश्चय कंदो है न। मां जो आहियां जहिड़ो आहियां, मूंखे कोई वीरलो ॼाणंदो आहे, निश्चय कंदो आहे, मूंखां पूरो पूरो वरसो वठंदो आहे। निश्चय करे वठंदा आहिनि त पुरुषार्थ करे वरसो पाए वठंदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। तव्हां पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक थी वेंदा। निश्चय करे तव्हां पुरुषार्थ करे मूंखां वरसो वठो। शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा ऐं तव्हां पवित्र ठही पवित्र दुनिया जा मालिक ठहींदा। विक्रम कोई बि न करिणो आहे असांखे, ये ध्यानु रहे। हाणे कोई बि
विक्रम न करिणो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पुरुषार्थ करे संपूर्ण गुणवान ठहिणो आहे। कोई बि कर्म कोई बि हुजे लेकिन बाप जी यादि में रही करे करिणो आहे। कोई बि विक्रम न करिणो आहे। ॿियो आहे इहे पुराणा कपिड़ा छा शरीर जर्जरीभूत आहे, हिन सां ममत्व कढी छॾिणो आहे। आत्मा खे सुतो प्रदान ठाहिण जो पूरो पुरुषार्थ करणो। सदा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा अटल अखंड स्वराज्य अधिकारी भव। सदा अतीन्द्रिय सुख जी वरदान आहे। सदा अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण वारा अटल अखंड स्वराज्य अधिकारी भव। जो ॿार संगम ते अतीन्द्रिय सुख जो वरसो सदा काल जे लाइ प्राप्त करे वठंदा आहिनि, अर्थात जंहिंजो बाप जे विल ते पूरो अधिकार हूंदो आहे उहो विल पावर वारा हूंदा आहिनि। उन्हनि खे अटूट अटल अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थींदी आहे। अहिड़े ॿारनि खे अटूट अटल अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थींदी रहंदी आहे। अटूट अटल अतीन्द्रिय सुख अहिड़ा वारिस अर्थात संपूर्ण वरसे जे अधिकारी ही भविष्य में अटल अखंड स्वराज्य जो अधिकार प्राप्त कंदा आहिनि। अहिड़ा वारिस अर्थात संपूर्ण वरसे जे अधिकारी ही भविष्य में अटल अखंड स्वराज्य जो अधिकार प्राप्त कंदा आहिनि। त हाणे ई बाबा सां गॾु सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे कॾहिं अव्यक्त वतन में कॾहिं निराकारी दुनिया में बाबा सां गॾु ख़ुदि खे अनुभव करो ऐं उन परमधाम में त शांती ऐं प्योरिटी जो अनुभव थींदो। अव्यक्त वतन में इंद्रियनि खां परे जो सुख जो अनुभव थींदो रहे। स्लोगन आहे जिते मुंहिंजोपन ईंदो आहे उते बुद्धि जो फेरो थी वेंदो। मातेश्वरी जी जो अनमोल महावाक्य। चढ़ती कला ऐं गिरती कला जी मुख्य जड़ छा आहे? ॾाढा मनुष्य हिन प्रश्न पुछंदा आहिनि कि जॾहिं एतिरो पुरुषार्थ करे जीवन मुक्ति पद पातो त पोइ हुते छा कारण ठहींदो आहे जो असां हेठि किरंदा आहियूं। भल असां चईंदा आहियूं कि असां हार जीत जो खेल आहे। हिन में चढ़ती कला उतरती कला थियण जो बि आहे। कोई कारण ज़रूरु आहे जंहिं कारण जे आधार ते इहे खेल हलंदो आहे। जीअं पुरुषार्थ में असां चढ़ूं था वैसे किरण जो बि कारण ज़रूरु हूंदो। हाणे कारण बि कोई वॾो न आहे, ज़रा सी भूल आहे। जीअं परमात्मा चईंदा मूंखे यादि करो त मां तव्हांखे मुक्ति जो पद ॾींदमि। वैसे ही जॾहिं बॉडी कॉन्शियस थी वेंदा आहियूं, परमात्मा खे भुलिजी वेंदा आहियूं त किरंदा आहियूं। पोइ वाम मार्ग में हली वेंदा आहियूं। पोइ पंज विकारनि में फसण सां दुख उठाईंदा आहियूं। त इहो थियो पंहिंजो दोष, न कि रचता जो, है न। जो माण्हू चईंदा आहिनि दुख सुख परमात्मा ई ॾींदा आहिनि, इहे चइणु रॉन्ग आहे। बाबा सुख रचंदा आहिनि न कि दुख रचंदा आहिनि। बाक़ी असां श्रेष्ठ कर्म सां सुख उठाईंदा आहियूं ऐं भ्रष्ट कर्म सां दुख भोगंदा आहियूं, है न। हीअं असां चऊं कि ड्रामा अनुसार आत्मा खे भुलिजणो ई आहे, लेकिन है न परवश थी वेंदा आहियूं। लेकिन हिन द्वापर कलयुग में बि अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जीअं बाबा चईंदा आहिनि भॻत जेका हूंदा आहिनि उहे एॾा किना न हूंदा आहिनि।
बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि कि कई भगत न हिते ज्ञानियुनि खां बि ज़्यादा रॉयल आहिनि। उथणी वेहणी खाइणी पीअणी हलणी ज्ञानियुनि खां बि बाबा जो ज्ञान डायरेक्ट यादि करण वारा, डायरेक्ट मुरली ॿुधण वारा, यादि करण वारनि खां बि सुठा कई भगत आहिनि। त मतिलबु भक्ति में बि कुझु सेफ्टी त आहे, है न। त इहे असांजे मथां आहे। बस द्वापर कलयुग में आत्मा खे विकारनि वश कर्म करिणो ई आहे, दुख भोगणो ई आहे, है न। त मम्मा चवनि था कि 5 विकार में फसण सां दुख उठाईंदा आहिनि। केरु चवंदो आहे रोज़ रोज़ विकारनि में वञो, है न। इहा त मनुष्य जी ख़ुदि जी बेसमझी आहे न। जॾहिं कंहिं ॿार खे कुझु सम्झायो ऐं उहो नथो सम्झे, जबकि उहो फैसिलिटी बि आहे। अॼु ॿारनि खे मना कंदा आहियूं कि ॿियनि खां चॉकलेट न वठो न वठो न वठो, पर हुन समय उहो परवश थी वेंदा आहिनि। लेकिन अगरि पंहिंजो पको निश्चय, अटेंशन ऐं दृढ़ता हुजे त न वठनि, है न। त इहे ई मम्मा चवनि था कि बाबा त जो माण्हू चईंदा न कि भॻवानु दुख सुख ॾींदो आहे, भॻवानु कॾहिं दुख सुख न ॾींदो आहे। असां श्रेष्ठ कर्म सां सुख उॾाईंदा आहियूं, भ्रष्ट कर्म सां दुख भोगंदा आहियूं। बाक़ी सुठे कर्मनि जो फल, बुरे कर्मनि जो दंड परमात्मा द्वारा अवश्य मिलंदो आहे। परंतु ईअं न चईंदासीं कि सुख दुख परमात्मा ॾींदा आहिनि। ॿई परमात्मा त चढ़ती कला में असां सां गॾु आहिनि, बाक़ी किराइण वारी त माया आहे। कॉमन रीति में बि कोई साथ अथवा मदद वठंदा आहिनि दुख जे लाइ, सुख जे लाइ सॉरी, बाक़ी दुख उठाइण लाइ कोई कंहिंजो साथ न वठंदो, है न। बाक़ी जो जहिड़ो कर्म कंदो ओड़ो फल जी रिज़ल्ट मिलंदी। त हिन ड्रामा जे अंदरि दुख सुख जो खेल पंहिंजे कर्मनि जे मथां ठहियलु आहे। परंतु तुच्छ बुद्धि मनुष्य हिन राज खे बि न ॼाणंदा आहिनि। तुच्छ बुद्धि मनुष्य हिन राज खे बि न ॼाणंदा आहिनि। उहे चईंदा आहिनि सभु कुझु भॻवानु थो ॾिए, लेकिन हिन ड्रामा जे अंदरि दुख सुख जो खेल पंहिंजे कर्मनि जे मथां। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो आहे। समय ब्रह्मांड हाणे सदा अचल अॾोस सर्व खज़ाननि सां संपन्न रहो। थोरो बि डगमग थींदो त सर्व खज़ाननि जो अनुभव न थींदो। बाबा द्वारा मिले हुए खज़ाननि खे सदा क़ाइमु रखण जो साधन सदा अचल अॾोर रहणो। थोरो बि डगमग थींदो त सर्व खज़ाननि जो अनुभव न थींदो। इन करे सदा अचल अॾोर थियो। लाइन क्लियर। तॾहिं बाप द्वारा मिले हुए खज़ाना सदा क़ाइमु रखण जो साधन इहे ई साधन आहे। अचल रहण सां सदा ई ख़ुशी जी अनुभूति थींदी। जीअं विनाशी धन नाम मान शान कुर्सी आदि, विनाशी धन सां नाम मान शान कुर्सी मिलंदी आहे त ख़ुशी थींदी आहे न। इहा अविनाशी ख़ुशी आहे, लेकिन इहा ख़ुशी उन्हनि खे रहंदी हर परिस्थिति में, हर ॻाल्हियुनि में। कुझु बि थिए, मां ऐं मुंहिंजो बाबा हर हिकु ॻाल्हि में कल्याण आहे। बसि मां आत्मा, मुंहिंजो बाबा, ऐं जेको बि थिए थो, कुझु बि थिए थो, हर हिकु ॻाल्हि में कल्याण ई कल्याण आहे। कल्याण सम्झंदासीं त सदा ई सभु कुझु ॾिसंदे हुए, ॿुधंदे हुए सदा ई अचल अॾोर रहंदासीं। अचल अॾोल हिकु रस्ती हूंदी त बाबा सां कनेक्शन रहंदो। बाबा सां कनेक्शन रहंदो त बाबा हर ॻाल्हि खे असांखे स्पष्ट रीति सम्झाईंदा, त असांखे हर ॻाल्हि में कल्याण नज़र ईंदो, त असांजी ख़ुशी हमेशह हिकु रस रहंदी, स्थिति हिकु रस रहंदी, सदा ख़ुशि रहंदासीं। अतीन्द्रिय सुख जी अनुभूति थींदी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।